प्यारी साध संगत, एक कृष्णम सर्वदेवा। भगवान श्री कृष्ण जी स्तुति सां सत्संग की शुरुआत था कयूं। ता सभिनी जो स्वागत है। श्रीमद भगवत गीता ते पाण सत्संग करे रहिया आहियूं। हिननि पितरनि जे ॾींहनि में, श्राद्धनि जे ॾींहनि में, श्राद्धनि में हूअं ई भगवत गीता पढ़णु खपे पितरनि जी सदगतीअ लाइ। त असां हुनखे सत्संग पिया था कयूं। 17 नंबर अध्याय श्रद्धात्रय विभाग योग, जंहिंमें कृष्ण भगवान कल्ह ॿुधायो 3 प्रकारनि जो भोजन थींदो आहे: राजसी, तामसी, सात्विकी। अॼु अचे थो कृष्ण भगवान अॻिते ॿुधाएसि थो अर्जुन खे कि यज्ञ भी 3 प्रकारनि जो थींदो आहे। यज्ञ जो अर्थ समझो, हर धार्मिक कर्म उनखे यज्ञ चइबो आहे। कर्तव्य समझी करे ऐं कल्याण जे लाइ, असांजो भी भलो थिए, समाज जो भी भलो थिए, अहिड़ो कोई कर्म करणु उनखे यज्ञ चइबो आहे। उहे भी 3 प्रकारनि जा थींदा आहिनि। पर हिते वो यज्ञ सात्विकी, राजसी या तामसी भी चई सघूं था। हा, सात्विकी, राजसी, तामसी आहिनि। त पहिरीं सात्विक यज्ञ जा लक्षण। यज्ञ हू भी खणी सघूं था, हवन, उन जी भी महिमा आहे। हवन जी महिमा इन करे आहे कि उन हवन सां बरसात पवंदी आहे। हवन में जेकी आहुति विझबियूं आहिनि उहे अग्नीअ जे रूप सां सूर्य ताईं पहुचंदियूं आहिनि। पोइ सूर्य बारिश जॾहिं कंदो आहे त उहो वापसि मोटाए ॾींदो आहे। त सुठी बारिश, सात्विक बारिश थींदी आहे। त हिकु उहो यज्ञ भी असां खणी सघूं था, हवन। ॿियो, घर में कोई सत्संग कराइजे, उहो भी यज्ञ आहे। या पाठ रखाइजे, सप्ताह पाठ या अखंड पाठ गुरु ग्रंथ जो, या कोई कथा कराए, भागवत कथा या राम कथा, उन्हनि सभिनि खे तव्हां खणी हलिजो। या तव्हां सत्यनारायण जी कथा करायो घर में। इहे 3 प्रकारनि जा थींदा आहिनि। त असां सरल अगरि अखर खणूं त घर में सत्संग कराइणु, यज्ञ जो मतिलबु सत्संग कराइणु, उहो 3 प्रकारनि जो थींदो आहे। सात्विकी सत्संग, राजसी सत्संग या तामसी सत्संग। घर में कुछ भी आयोजन करणु या कराइणु, चाहे छठी हुजे समझो घर में, तब 3 प्रकारनि जो आयोजन थींदो आहे: सात्विकी, राजसी, तामसी। तो हुन में पहिरियों अचे थो सात्विकी। श्री कृष्ण भगवान थो ॿुधाए, अफलाकांक्षा भी यज्ञ विधि दृष्टय इज्यते, यष्टव्यम एव इति मनः समाधाय सात्विकः। कृष्ण भगवान चए थो सात्विक यज्ञ उहो आहे, सात्विक धर्म कर्म सत्संग कथा पाठ उहो आहे जेको हिकु त शास्त्र विधिअ सां हुजे, शास्त्रनि जे अनुसार हुजे। शास्त्रनि में या ग्रंथनि में जंहिंजी आज्ञा कई वई हुजे। जे गुरु ग्रंथ साहिब जो असां पाठ रखाईंदा आहियूं त उहो सात्विक आहे, शास्त्रनि जे अनुसार आहे। शास्त्रनि में लिखियल आहे कि सद ग्रंथ जो पाठ कयो वञे, मृत्युअ जी प्राणीअ जी मृत्युअ ते
या कंहिं शुभ कार्य में, भगवत गीता या रामायण या भागवत पुराण, उनमें अगर भागवत पुराण जो पाठ आहे त मृत्यु ते त हली वेंदो आहे, पर ख़ुशीअ में न हली सघंदो। इहो बि सम्झिजो, छो त हिकिड़ी हींअर वीचारधारा थी हले, माण्हू पाठ गुरु ग्रंथ जो नथा रखाइनि। हिकु नओं सिस्टम हली रहियो आहे, अलॻि अलॻि पंथनि पंहिंजो ग्रंथ तयारु कयो आहे, ऐं किन पंहिंजो ग्रंथ तयारु न कयो आहे, पर संत आहिनि, बाबा आहिनि, पर गुरु ग्रंथ खे बि उन्हनि छॾे ॾिनो आहे। छो त विरोध जे करे। अॼु सरदार उन्हनि बाबनि खे चवनि था कि तव्हांखे मर्यादा करणु नथी अचे गुरु ग्रंथ जी, त उहे खणी हलिया विया। या आए दिन चेक करणु ईंदा आहिनि त ॾाढनि संतनि दरबारुनि मां गुरु ग्रंथ हटाए छॾियो आहे। पोइ उन्हनि वटि कोई पाठ रखाइणु अचे थो त या त भागवत जो पाठ था रखनि या सिद्धांत सागर श्री चंद्र भॻवान जो। ऐं मूंखे उन ॾींहुं हिकु माई ॿुधाए पई कि हुननि बि शुरू कयो आहे, साईं टेऊंराम वारनि बि मृत्युअ ते पंहिंजो ग्रंथ। ऐं हिकिड़ा ॿिया बि आहिनि, उहे साधू वासवानीअ वारा नूरी ग्रंथ 7 ॾींहं उहे बि। ऐं जलेबियुनि फ़िलहाल नंढी चालीसा ठाही आहे, अञा जलेबी चालीसा, त उहे बि इहो पियो थियूं कनि। त इन मामले में मां स्पष्ट कयां, गुरु ग्रंथ जो पाठ अथव त्रिगुणातीत, न सात्विकी, न राजसी, न तामसी। छो त भगवान जो नाम टिनिनि गुणनि खां मथे आहे, ऐं गुरु ग्रंथ में आहे केवल भगवान जी महिमा, उन परमात्मा जी उस्तति टिनिनि गुणनि खां ॿाहिरि, जंहिंमें कोई कपट कान्हे, छल कान्हे। भाषा ज़रूर किथे किथे अहिड़ी तव्हांखे लॻंदी दिलि खे चुभण वारी कि घणेई शिव थी विया आहिनि, घणेई करोड़ इंद्र थी विया, त तव्हांखे लॻंदो हिंदू धर्म जे ख़िलाफ़ आहे शायदि। 33 करोड़ शंकर ध्यायो, पर वो त्रिगुणातीत आहे, वो टिनिनि गुणनि खां अलॻि आहे गुरु ग्रंथ। त उहो त थियो त्रिगुणातीत पाठ। भागवत पुराण मृत्युअ ते वरी बि ठीकु लॻंदो, छो त हुन जा तव्हां केवल महात्मा ई अगरि पढ़ो त धुंधकारी, उनखे प्रेत जून मिली, उनजो उद्धार करण लाइ भागवत कथा कई वई, त उनजी मुक्ति थी। तीअं हिन प्राणी जी बि मुक्ति थिए जंहिंजे लाइ पाठ रखियो थो वञे, या ॿियूं बि रोचक कथाऊं। त सुठो ऑप्शन आहे मृत्युअ ते, पर ख़ुशीअ ते थोरी भागवत रखिबो। घर में शादी हुजे ऐं धुंधकारीअ जो प्रसंग, गनका वेश्या जो प्रसंग, अजामेल जो प्रसंग शादीअ में न सुठो लॻंदो। इहो विवेक ज़रूरी आहे। अच्छा, रामायण जो पाठ बि थी सघे थो, पर वो वरी मृत्युअ ते न। इहो नियम कान्हे, ही विवेक जी ॻाल्हि आहे, सोचण जी थोरी ॻाल्हि आहे। हाणे मृत्युअ ते रामचरितमानस छो न? राम विवाह, राम जनम, त कीअं असां पाठ सप्ताह पाठ रखूं ऐं इहो उत्सव मल्हायूं? या रावण खे मारे आयो, विजयादशमी कोन? उहा इन करे इन्हनि कथाउनि खे अलॻि रखियो वियो हो कि न को ख़ुशी हुजे, न को गम हुजे, हिकु उत्सव हुजे, कल्याणकारी हिकु यज्ञ हुजे। मोरारी बापू कथा खे यज्ञ चवंदो आहे, ही कथा यज्ञ आहे, प्रेम यज्ञ। कोई इन दरबार में इन करे ई भागवत भी हली वेंदी आहे, रामचरितमानस भी हली वेंदो आहे, छो त हिते न को कोई ख़ुशी आहे, न को गम आहे, कोई उपलक्ष्य कान्हे। हीअ अलॻि हिकु अवस्था आहे जंहिंमें असांखे केवल शास्त्रनि पुराणनि जो स्वाध्याय करणो आहे
ऐं दरबार में इन करे ई वञिबो आहे। ॾाढा माण्हू चवंदा आहिनि मैं तो घर में ही पढ़ लेती हूँ, के तो चवनि मां भागवत तव्हां 3 सालनि में 1 दफ़ो कंदा आहियो न अधिक मास में, मां त अलाए घणा पूरा करे छॾिया। के चवनि गुरु ग्रंथ तो कितने पढ़ लिए मैंने। पर घर जी ऐं दरबार जी ॻाल्हि अलॻि अलॻि आहे। दरबार में स्वाध्याय थींदो आहे, स्वाध्याय करण लाइ शास्त्रनि जो अध्ययन थींदो आहे। त यज्ञ असां हिनखे चई सघूं था कथा करणु, कोई धार्मिक कमु कराइणु, पाठ रखाइणु, जंहिंमें कल्याण हुजे माण्हूअ जो, समाज जे भले लाइ। उहे 3 प्रकारनि जा थींदा आहिनि। त पहिरियों जेको शास्त्रनि सां विरोध न हुजे, पहिरियों कर्म उहो सात्विक आहे, जंहिंमें शास्त्रनि खां विपरीत ॻाल्हि न हुजे। हाणे तव्हां ख़ुदि ॾिसो, अॼुकल्ह जलेबियुनि जा सत्संग थींदा आहिनि, अलॻि अलॻि पंथनि जा सत्संग थींदा आहिनि, उन्हनि में शास्त्र विरुद्ध सत्संग थींदा आहिनि। छो त माण्हूअ जी तस्वीर रखी करे उनजी पूॼा कई वेंदी आहे, ऐं इहो साफ़ चयो वेंदो आहे शास्त्रों में कुझु नहीं रखा। माण्हू कपिड़ा बि स्टैंडर्ड पाए ईंदा आहिनि, सत्संग जे नाले ते पार्टी बि थी वेंदी आहे। त शास्त्र विरुद्ध थी वियो उहो सत्संग, वेद विरुद्ध थी वियो, त उहो त तामसी मञियो वेंदो। पर शास्त्रनि खे ध्यान में रखी करे सत्संग करायो वञे, जेको शास्त्र आज्ञा कनि था उन अनुसार। ॾाढा दफ़ा माण्हू इहे बि मूंसां अनुभव थिया, अकुल हो कोन, ॾाढा माण्हू ईंदा हुआ, चवंदा हुआ सत्संग कराइणो आहे। मां पुछंदो हुउमि छो? चवंदा हुआ ईअं ई, कोई उद्देश्य न। त मूंखे लॻंदो हो कि ॾाढा सुठा माण्हू आहिनि, पर उद्देश्य हो पर ॿुधाइणो कोन हो। या त हिकु फैशन हो कि वरी माण्हू असांखे हू न सम्झनि, लोभी, कि हिन कामना सां सत्संग करायो अथनि या हिन इच्छा सां। पहिरीं अगरि मन में मनोरथ थिए भी कि मूंखे घर में सत्संग कराइणो आहे, त शास्त्रनि खां पुछिजे कि छा मूंखे कराइणु खपे। केवल मन जी इच्छा सां मां नथो सम्झां कि कोई ईअं ई सत्संग कराईंदो आहे अॼु जे समय में। ईअं मूंखे नथो हजम थिए ॻाल्हि, अनुभव खां पोइ थो चवां कि कोई ईअं ई सत्संग कराईंदो आहे अॼु जे समय में, मूंखे नथो लॻे। ईअं ई इहो छा थींदो आहे? हाणे ईअं ई त चई वेंदा, मां सब्जेक्ट कहिड़ो चुनां? ईअं ई जो सब्जेक्ट छा थींदो आहे, मां कहिड़े विषय ते सत्संग कयां? समस्या त इहा बि थींदी हुई। पोइ जेको परमात्मा चवाराए चवणु शुरू त कंदो हुउमि, पर हुननि खे कंहिं ॿी ॻाल्हि जो इंतज़ारु हूंदो हो कि न को नचाए थो, न को आसीसा थो करे। पोइ चवंदा दरअसल हीअ ॻाल्हि हुई, असांजी हीअ ॻाल्हि हुई, इन करे बासल हुई। अच्छा, माना तुंहिंजी बास मुंहिंजी फास ठही वई, तोखे बास ई बासणी हुई त मूंखे छो फासाई कि हिन खां सत्संग कराईंदसि। पहिरीं ॻाल्हि, तव्हांखे कॾहिं घर में सत्संग कराइणो हुजे त ईअं ई त मूंखे बर्दाश्त कोन थींदव। तव्हां चओ ईअं ई थी कराइणु चाहियां, मूंखे हजम कोन थींदव। छो त हिते छा नथो थिए छा सत्संग? ईअं ई कयूं त पिया था। दरबार में कहिड़ो उद्देश्य आहे हिते असांजो? केरु तो असांखे पुरस्कार ॾे या केरु तो असांखे पघार ॾे? हिते ईअं ई त हिते बि थिए पियो थो। त ईअं ई त हजम कोन थींदो। तव्हां चओ ईअं ई, हा उपलक्ष्य ॿुधाइजो। शादीअ जे उपलक्ष्य में त प्लीज़ हेॾा निहारजो बि न। ऐं हाणे ॾाढनि खे ख़बर पइजी वई आहे, छो त हाणे चङे टाइम खां अहिड़नि जो मुंहुं न ॾिठो आहे जेके अची चवनि कि घर में शादी आहे, सत्संग कराइणो आहे। भॻवान जी कृपा थी आहे।
नथा कहीं सां ठहन माण्हू परे केॾो भजन माण्हू नथा कहीं सां ठहन माण्हू परे केॾो भजन माण्हू लॻे थो डप सियासत खां चपन में कुझु चवन माण्हू नथा कहीं सां ठहन माण्हू पर केॾो भजन कॾहिं मिलंदा पिरी पंहिंजा परावन खां पुछनि माण्हू कॾहिं मिलंदा पिरी पंहिंजा परावन खां पुछनि माण्हू ख़ुशी छाजी ऐं गम छाजो जमन ऐं प्या मरन माण्हू असांजी का हुजे धरती असांजा के हुजनि माण्हू असांजी का हुजे धरती असांजा के हुजनि माण्हू लॻे थो डप सियासत खां चपन में कुझु चवन माण्हू नथा कहीं सां ठहन माण्हू पर केॾो भजन रिवायत कुझु हली अहिड़ी पधरा थी नचनि माण्हू वसी सघिया न कंहिं दिल में वञी चंड ते वसनि माण्हू सॼी दुनिया करे मुठ में छॾे दुनिया वञनि माण्हू सॼी दुनिया करे मुठ में छॾे दुनिया वञनि माण्हू लॻे थो डप सियासत खां चपन में कुझु चवन माण्हू नथा कहीं सां ठहन माण्हू पर केॾो भजन माण्हू त माण्हूअ ते इहा कि माण्हूअ खे न कंहिंसां मतिलबु आहे न छा भली कोई मरे कोई ॼमे माण्हू चंड ते वञी वसियो आहे पर कंहिंजे दिलि में कोन वसी सघियो ऐं सॼी दुनिया मुठ में करे बि सॼी दुनिया छॾे ईअं हलियो थो वञे त सुठी कविता हिन लिखी आहे माण्हू त माण्हुनि जी ॻाल्हि त छॾे ॾियो पंहिंजो सब्जेक्ट हले पियो अगरि कॾहिं सत्संग करायो घर में त
त शास्त्रनि खां पुछी वठिजो। पहिरीं ॻाल्हि त तव्हांखे इच्छा थी थिए त उहो कारण ॻोल्हियो। ईअं ई त न थियो थी सघे, तव्हां ईअं ई करायो हो न सत्संग, त जॾहिं ईअं ई इच्छा थिए त बि शास्त्रनि खां पुछो। हाणे तव्हांखे शास्त्र त सम्झ में ईंदा कोन, तव्हां संत खां पुछो, तव्हां जंहिं दरबार सां जुड़ियल आहियो उन खां पुछो कि मुंहिंजे मन में इच्छा थी आहे, कपट रखी न, कपट रखी न, हुनखे चओसि मूंखे इच्छा थी आहे, स्पष्ट ॿुधायोसि छो इच्छा थी आहे। पोइ तव्हां चओसि कि मां ॿुधो आहे कि घर में संतनि जे अचण सां घर मां नेगेटिविटी दूर थींदी आहे। घर में गुरबाणी ॻाइण सां, शब्द भॼन ॻाइण सां माण्हू इहो सोचींदा कोन्हनि। कोई ईअं सत्संग कराइण खां पहिरीं कोन सोचींदो आहे कि मुंहिंजी इच्छा आहे कि घर में उहो सात्विक माहौल ठहे, सात्विकता अचे, या मुंहिंजी इच्छा आहे कि असां हिन टीवी मोबाइल मां परेशान बोर थी चुका आहियूं, असां प्रेम था चाहियूं, इन लाइ घर में सत्संग करायूं। तव्हां ॿुधायो छा शास्त्र आज्ञा कनि था इन लाइ कि ईअं कराए सघूं था सत्संग? पोइ संत जो त शास्त्रनि जो अध्ययन थियल ई हूंदो आहे न, उहो ॿुधाईंदव कि बिल्कुलु शास्त्रनि में लिखियल आहे कि घर में सत्संग कराइणु खपे, हुजणु खपे सत्संग, सचो सत्संग हुजे जिते सत्य प्रगट थिए, कूड़ जो पर्दो टुटंदो वञे हिकु हिकु करे। या कोई उपलक्ष्य आहे, घर में शादी आहे, शास्त्रनि खां पुछिजे छा शादीअ में सत्संग कराइबो आहे? मूंखां पुछंदा त मां चवंदोमांव न, शादीअ में सत्संग, मां चवंदो आहियां शादीअ में सत्संग, तुंहिंजे घर शादी आहे, मां अची हुते सत्संग कयां, सच ॻाल्हायां, त पहिरियों सच त इहो ई आहे कि संसार कूड़ आहे, कूड़ मियाँ कूड़ बीबी, तव्हांजी शादी बि झूठ आहे, त केरु ॿुधंदो? त ॾाढा दफ़ा इहो ई जवाबु ईंदो आहे, चवंदियूं आहिनि मायूं, हा हा तव्हांखे जेको अचे चइजो। हू सोचींदियूं आहिनि मां मज़ाक थो कयां, पर मां सच में चई चुको आहियां ईअं शादीअ ते कि भई ख़ुशीअ में चरिया न थी वञिजो। तॾहिं बि कोन सम्झंदा आहिनि माण्हू। शादीअ में वर्तमान परिस्थितीअ में ॿियो ज़मानो हूंदो कोन, कॾहिं सत्संग थींदो हूंदो शादीअ ते, मूंखे हजम नथी थिए ॻाल्हि कि शादीअ में सत्संग थियणु खपे। तव्हां वरी बि ॿुधायो शादीअ में सत्संग थियणु खपे छा? तव्हां इहो न चइजो कि थींदो त आहे, असां त सालनि खां ॾिठो आहे, इहो न चइजो। ग़लति थींदो आयो आहे त उनखे न ॿुधायो। पोइ थींदो छो आहे? माण्हूअ खे लॻंदो आहे नचण टिपण थी वेंदो, ऐं नचण टिपण थी वेंदो। लाॾा त कराईंदा आहिनि, पर अॻे छा थींदो हो, लाॾा पाण में कंदियूं हुयूं मायूं, ॿाहि खां ई पाठ रखा करे वधीक सुठो उते थींदो हो लाॾा, नचण टिपण उते थींदो हो। सत्संग जे बहाने बहिराणो कराए करे नचणो आहे। पोइ हुनखे चालाक माण्हुनि नालो सत्संग ॾेई छॾियो। पोइ दिमाग़ में धारणा ठही वई कि शादी आहे फलाणे जी धीअ जी, लिखियल आहे कार्ड में 11 बजे खां सत्संग, त बढ़िया पाण तयार थी करे हलंदासीं। सत्संग आहे माना नचणो आहे। तव्हां किथे बि ॿुधायो, असां हेॾी राम कथा पढ़ी आहे, भागवत पुराण बि पाण ॿुधो आहे, किथे लिखियल आहे कि राम जी शादीअ में सत्संग रखियो वियो, या कृष्ण जी 16,108 शादियूं थियूं, सत्संग हो छा?
उत्सव आहे, मंगल गीत आहिनि, उनखे असां लाॾा चई सघूं था। मंगल गीत, मंगल, उन में बि मंगल करण वारा, सत्संग न। ये असां सिंधियुनि चालाकी कई आहे। असां पंहिंजे नचण जी बाहि कढण लाइ शादीअ में बि भई असांखे कोई लफंगो न चए त सत्संग जो आवरण ओढ़े करे पंहिंजी इच्छा पूरी करे। सत्संग हिकु ॾाढी पवित्र शइ आहे। शायदि तव्हां ॾिठो कोन्हे न, मां बि कोन ॾिठो आहे, इन करे असां इन जी व्याख्या करे ई न सघंदासीं कि सत्संग छा थींदो आहे ऐं छो कराइबो आहे। पहिरीं त इहो कढणो पवंदो दिमाग़ मां, जेको हींअर वेठल आहे सत्संग जो रूप, पहिरीं इहो कढणो पवंदो कि शादी आहे इन करे सत्संग कराइणो आहे, या नचणो आहे इन करे सत्संग कराइणो आहे, या बास बासियल हुई इन करे सत्संग कराइणो आहे, या भाई शुभ थींदो आहे, कुझु अड़चन न अचे, विघ्न न पए, इन करे सोचियो आहे सत्संग कराइणो आहे। इहो कढणो पवंदो पहिरीं दिमाग़ मां, ऐं पोइ सम्झी वठो शादीअ ते सत्संग न थींदो आहे। मां इहो पहिरीं सोचे करे कोन वेठो हुउमि, पर मूंखे ईअं लॻे थो शादीअ जो सत्संग सां संबंध कोन्हे। पोइ तव्हां चवंदा पोइ बाक़ी कॾहिं सत्संग घर में करायो? घर में छो था करायो? हिते थिए थो न, तव्हां खां पुॼे नथो या पंधु करणु, हेसि ताईं अचणु। सत्संग जी कमी कान्हे दरबारुनि में, सत्संग थिए पियो थो, जंहिंखे इच्छा हुजे, चाहना हुजे, पंधु करे अचे। बाक़ी इहो थींदो आहे ॾाढनि खे ॾेखारिणो हूंदो आहे कि मां सत्संग करायो आहे। मां अहिड़ा नमूना ॾिठा आहिनि, पाठ रखाइण अचनि, चवनि सत्संग लाइ तव्हांखे अचिणो पवंदो, असां इन करे था पाठ रखायूं। त मूंखे लॻंदो हो कि इन्हनि खे श्रद्धा आहे ॾाढी सत्संग सां, प्यार आहे। पोइ वरी मां सोचियो अगरि एॾो प्यार आहे त हिते छो नथा अचनि? पोइ सम्झ में आयो कि माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ पिया मूंखे ज़ोर कनि कि माण्हुनि खे ॿुधाए सघूं कि असां ॾिसो सत्संग करायो आहे, ऐं माण्हुनि खे ईअं लॻे कि ॾाढा पैसा ॾिना आहिनि असां, उहे ॾेखारणु चाहींदा आहिनि कि असां ॾिसो सत्संग करायो आहे। राजसी थियो इहो सत्संग। पर सत्संग एॾो सरल सस्तो बि कान्हे, आहे फ्री, पर जिते चालाकी ईंदी न, पोइ सत्संग ॾाढो महांगो अथव। जिते तव्हां चओ न कि फ्रीअ में आहे त हल कराईस यार, 2 कराईस, पोइ त फ्रीअ में आहे त 2 सत्संग कराईस, त पोइ सत्संग ॾाढो महांगो अथव। तव्हां जन्म जन्म ताईं कोन ख़रीद करे सघंदा। महांगो आहे त ॾाढो महांगो आहे, सस्तो आहे त केवल भाव ते ई मिली वेंदव। ॾेखारण लाइ सत्संग कराईंदा त केवल थोरो तव्हांखे यश मिली वेंदो, ऐं सत्संग करण वारे खे थोरा पैसा मिली वेंदा, पर कल्याण कोन थींदो, सत्संग कोन थींदो। त पहिरियों कोई बि तव्हां घर में सत्संग करायो त शास्त्रनि खां पुछी करे कि शास्त्र हुन जी आज्ञा ॾियनि था या न। हा, तव्हांखे कथा कराइणी आहे त शास्त्र आज्ञा कनि था, कोई उपलक्ष्य कान्हे। भाविका जीअं कराए, कोई उपलक्ष्य न, कोई कुझु न, बसि इच्छा आहे त 9 ॾींहं जी कथा थी वई, ऐं हरी इच्छा बि थी जुड़ी वई हुन में। पहिरीं कैंसिल थियसि, पर चई मां ईअं छॾींदसि कान, वरी प्रयत्न कयईं त पोइ थी वई। तव्हां कयव प्रयास, न थी, ही लॉकडाउन कोरोना लॻी वियो त छॾो उहो। हरी इच्छा बि जॾहिं जुड़ी वञे हुन में, ऐं केवल कल्याण जे लाइ करायो वञे। हिते यज्ञ अखर आयो आहे, मां सत्संग पियो थो चवां। सत्संग या कथा जॾहिं बि कराइजे, शास्त्रनि सम्मत, शास्त्रनि जे अनुसार कहिड़े महीने में कराइजे, कीअं कराइजे, उनखे चइबो आहे सात्विक यज्ञ। ऐं ॿियो पंहिंजो कर्तव्य सम्झी करे, पंहिंजो कर्तव्य सम्झी
जीअं असांखे ॾाढो धन आहे, पैसो आहे, त फर्ज़ आहे जेको असांजो पिता पैसो छॾे वियो आहे उनजे निमित्त असां कुझु सात्विक यज्ञ कर्म धर्म कयूं, पोइ उन में दान बि थो थी सघे, उन में यज्ञ बि थो थी सघे, भंडारो बि थो थी सघे, कथा बि थी सघे, पर निमित्त उनजे कि असांजा पितर जेके आहिनि से आसीसा कनि ऐं उन्हनि जी सदगति थिए, इन कामना सां असां ही कर्म करायूं था। पर उन में फल जी चाहना न हुजे त आहे उहो सात्विक मञियो वेंदो। जंहिं यज्ञ में, जंहिं सत्संग कराइण में, जंहिं भंडारो या कुझु बि धर्म कर्म कराइण में कंहिं बि प्रकार जे फल जी कामना न हुजे, उनखे चइबो सात्विक यज्ञ। ऐं मन खे इहो सम्झाइणु ज़रूरी आहे कि मुंहिंजो कर्तव्य आहे, को मां एहसान नथो कयां। मां अगरि ख़र्च कयो कथा कराइण में बिना इच्छा जे, त मां को एहसान कोन कयो, भॻवान करारायईं, मूंखे निमत ठाहे करे मां करे छॾियो त थी वियो। इनखे चइबो सात्विक यज्ञ। न हो कामना फल की, किए जा करम, न हो कामना फल की, किए जा करम, की सेवा ही सेवक का, सेवा ही सेवक का राह है धर्म, न हो कामना फल की,
सात्विक कर्म उहो आहे यज्ञ जंहिंमें का कामना कान्हे। अॻिते अचे थो राजसी यज्ञ कहिड़ो। अभिसंधाय तु फलम दंभार्थम अपि च एव यत् इज्यते भरत श्रेष्ठ तम यज्ञम विद्धि राजसम। केवल दंभ जे लाइ, दंभ माना पाखंड, जेको ॾेखारण जे लाइ कयो थो वञे, यज्ञ पाठ सत्संग कथा या काई धार्मिक क्रिया ॾेखारण जे लाइ, ऐं वरी फल जी चाहना रखी करे, फल जी इच्छा रखी करे जेके कयो थो वञे, सो राजस यज्ञ, राजस कर्म। भई हीअं थी वेंदो, हेतिरो फल मिलंदो हिन सां। टियों आहे तामसी यज्ञ कहिड़ो आहे। विधिहीनम असृष्टानम मंत्रहीनम अदक्षिणम श्रद्धा विरहितम यज्ञम तामसम परिचक्ष्यते। जेको शास्त्र विधिअ खां हीन हुजे। ये अॼुकल्ह जा पंथ, ज्ञान जा पंथ, जलेबियुनि जा पंथ सत्संग कंदा आहिनि शास्त्र विधिअ खां हीन। शास्त्र विधि कीअं थींदी आहे? सत्संग शुरू करण खां पहिरीं जेका व्यास गद्दी थींदी आहे, उन ते वक्ता विहण खां पहिरीं प्रणाम करे, वेही करे पाण खे पंहिंजो अहंकार हटाए छॾे, भॻवान जो आह्वान करे कि हे परमात्मा, हाणे मां कोन आहियां, हाणे तूं जेको चवाराईंदे सभिनी जे कल्याण जे लाइ, उहो तूं चवाराए। पोइ सलोक बि जेको असां पढ़ंदा आहियूं, उहो मंत्र पढ़े, आह्वान स्तुतीअ जा मंत्र पंहिंजी वाणी शुरू करण खां पहिरीं भॻवान जो आह्वान करे। जलेबियूं ईअं कोन कंदियूं अथव, वो कमला वधीक सुठे सां ॿुधाईंदी कीअं शुरू कंदियूं आहिनि। हू एक्शन बाजीअ में पूरो ध्यानु ॾींदियूं आहिनि, पाखंड में। जलेबियूं भॻवान खे हृदय में रखी करे सत्संग शुरू कोन कंदियूं आहिनि। हू त कार मां लहंदी आहे हिकिड़ी ॾाढी स्टैंडर्ड तरीक़े सां, ऐं सभु माण्हू चुप वेठा हूंदा आहिनि, अटेंशन। पोइ हुनजो स्वागत थींदो आहे, उनखे चवंदा आहिनि भॻवानु अची वियव। पोइ उहा ईंदी आहे, ॾाढी महांगी चप्पल लाहींदी आहे, उहा चप्पल पाए अंदरि ईंदी आहे, ॿिया चप्पल ॿाहिरि लाहिनि। उन दादीअ लाइ चप्पल जी पाबंदी कान्हे, उहा हीरनि जी महांगी चप्पल हूंदी आहे, उहा लाइबी आहे उते जंहिं हुन सोफ़े ते वेहंदी आहे। छाजी व्यास गद्दी, छाजो भॻवानु, छाजो मूर्ति उन्हनि जी, उन्हनि जो जेको अथनि कोई छा मूर्ति, उनजो कोई माण्हू जेको जंहिं उन्हनि खे प्रेरणा ॾिनी दंभ करण जी, जंहिं उन्हनि खे सेखारियो चालाकी करणु सेखारी, जंहिं व्यापार करणु उन्हनि खे सेखारियो, उनजी मूर्ति रखंदा भाईअ जी। उहो पेंट शर्ट पातल भाईअ जी मूर्ति, उनजी आरती बि थींदी। हा, को उनजी, को उन खां बि सीनियर आहे, जेको जितां शुरू थियो आहे। पोइ उहा सत्संग माई न गणेश जो सुमरण, न शिव जो, न राम जो, न कृष्ण जो, न सूर्य जो। शुरूआती जेको बि हूंदो उन्हनि जो, जलेबी थींदी आहे। हाँ बताओ कल क्या सुना। पहिरीं मुस्कुराईंदी, सभिनि निहारे करे, त उन मुस्कुराइण में सभु सोचींदा अलाए छा पई थी चए, अलाए छा पई थी सोचे, अलाए हिन दिमाग़ में छा थो हले। पोइ चमचूं ॻाल्हाईंदियूं, पहिरीं भॼन ॻाईंदियूं, भॼन, एक दिन तुझको जाना, देख लेना, तेरे को मैंने कहा था ना उस दिन। इहे भॼन ॻाए करे हिननि जो कहिड़ो वधीक भॼन हलंदो आहे, तव्हां ॿुधायो त। ऐं ॿियो हिकु आहे न, हा
ये 2-3 वही सालनि खां उहे पिया था हिननि जा भॼन हलनि। पोइ वरी उहा ॻाल्हाईंदी जेको बि हिनजी हुनजी चई करे उहा वेंदी। इहा शास्त्र विधि कान्हे, इहो आहे तामसी सत्संग। तामसी जी परिभाषा ॾिसो, ॾिसण में तव्हांखे स्टैंडर्ड ईंदव ॾाढा। हिननि छा तामसीअ जी परिभाषा कई आहे, जेको ॾिसण में सुठो न हुजे उहो तामसी। हिननि जलेबियुनि तामसी सत्संग उनखे चयो आहे जेको स्टैंडर्ड न हुजे ॿाहिरां, जेको ग़रीब हुजे ऐं ग़रीब माण्हू वञनि उहो तामसी। पर तामसीअ जी परिभाषा इहा आहे जेको शास्त्रनि जे विरुद्ध पंहिंजी अलॻि हिकु धारा ठाहे, पंहिंजो ग्रुप ठाहे वञे, जेको शास्त्रनि खे छॾे करे। हिते त सभु अॼु ॾींहं ताईं जंहिं बि कुझु ॻाल्हायो आहे उहो ऑलरेडी वेद व्यास चई चुको आहे पहिरियों ई, पंहिंजो कंहिं वटि कुझु आहे ई कोन। छो त ही जलेबियूं बि किथां चोरी करे ई बि थियूं ॿुधाइनि। अगरि हिननि जी का ॻाल्हि ढंग जी तव्हांखे लॻे बि त पंहिंजी न हूंदी अथनि, किथां ॿुधी करे। शास्त्रनि खां जेको हीन आहे, शास्त्र विधीअ खां हीन आहे, भॻवान जो नाम न आहे जिते, उहो तामसी सत्संग। अन्न दान खां रहित आहे जेको, जिते प्रसाद न आहे उहो तामसी सत्संग आहे। लिखी वठो, कॾहिं का जलेबी अगर मिलेव, चएव हमारे सत्संग में तो प्रसाद का चक्कर ही नहीं है, तो इसका मतलब वो तामसी सत्संग है। जिते अन्न न हुजे, भंडारो न हुजे, भाई घटि में घटि प्रसाद त हुजे, उहो बि न हुजे त तव्हां छा पिया था कयो? तव्हां बाक़ी घुमण आया छा हिते? तव्हांजे हथ में जल न आयो, प्रसाद न आयो भॻवान जो, सत्संग ॿुधण खां पोइ अन्न न आयो, त इहो हुआ तामसी। बिन मंत्रहीनम, जेको बिना मंत्रनि जे हुजे, चाहे सत्संग हुजे, चाहे कथा, चाहे यज्ञ, मंत्र न हुजनि, तव्हां पंहिंजी बकवास पिया ॿुधाईंदा हुजो कि घर की परेशानी बता। हाणे हिक खां घर जी परेशानी उगलाए करे उहो नोट करे छॾनि। माई वेचारी ॿिए दफ़े उहो सत्संग छॾे बि न सघे, छो त पंहिंजी कमज़ोरी ख़ुदि ॿुधाए आई आहे उते। उन्हनि जी कमज़ोरी हाणे हुननि जे हथ में आहे। अगर जहिड़ी सत्संग छॾियईं, चई ॾींदसि क्योंड़ी, घर में तो तेरे को कोई पूछता नहीं है, तूने खुद बताया था और यहाँ हमें बस आंखें दिखा रही है। तो इन में मंत्र तो हूंदा कोन्हनि अॼुकल्ह जे पंथनि में। अरे मंत्रनि जो हिकु वॾो विज्ञान थींदो अथव। जेके संत महात्माऊं ऋषि मुनि यज्ञ करे मंत्र पढ़ंदा हुआ, उन ध्वनिअ सां ॾाढो प्रभाव पवंदो आहे। चित्रनि जो ई प्रभाव पवंदो आहे। केवल 2-3 लकीरूं कोई पेंटर पेंसिल सां खींचे ऐं गौतम बुद्ध जो फोटो ठही वञे या गुरु नानक जो ठही वञे, त मन में अची वेंदो न पवित्र भाव, सात्विक भाव। पर अश्लील चित्र ठाहे कोई, हिकदमि उहो भाव अची वेंदो, तामसी भाव। तीअं ई मंत्र तव्हांखे कोई माण्हू संसार जूं ॻाल्हियूं ॿुधाए, तव्हांजे मन में तामसी भाव अची वेंदो। पर रुगो एतिरो चयव राम, तव्हांजे मन में पवित्र भाव अची वेंदो। तीअं ई मंत्र जेके थींदा आहिनि, कोई बि मंत्र, महामंत्र त आहे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, इहो महामंत्र आहे। या ॿिया बि गायत्री मंत्र या कोई बि मंत्र जिते न हुजे, जंहिं सत्संग में न हुजे, राम न हुजे, ओम अखर न हुजे, कृष्ण मंत्र न हुजे, या जेको असां चवंदा आहियूं तुम ठाकुर तुम पहे अरदास, इहो बि मंत्र आहे। इहे न हुजनि त उहो तामसी सत्संग आहे। ऐं उहो तामसी सत्संग माण्हूअ खे तामसी ठाहींदो।
सात्विकी सत्संग सात्विक ठाहींदो, राजसी सत्संग राजसी ठाहींदो, तामसी सत्संग माण्हूअ खे तामसी नास्तिक ई ठाहींदो। त जेको सत्संग शास्त्रनि खां शास्त्र विधीअ खां हीन हुजे, अन्नदान खां रहित हुजे, बिना मंत्रनि जे हुजे ऐं बिना दक्षिणा जे हुजे। चवंदियूं आहिनि न पैसा न सेसा। अरे उहो कहिड़े कम जो सत्संग जिते तव्हां थोरो दक्षिणा न ॾिनव सत्संग करण वारे खे। हिकिड़ी सुठी मां त न वठंदो आहियां पैसा, घुरण त परे जी ॻाल्हि थी, वठंदो ई न आहियां, पर हिकु सुठी परंपरा अथव, घर में सत्संग करायव संत खां। इहो बि थींदो आहे कि सत्संग कराइजे कंहिंखां। सत्संग जो करण जो अधिकारी केरु? सभु थोरे ई आहिनि। हिननि जो बि अथव माइट, सत्संग कंदो आहे न, कथा वग़ैरह। तव्हांजो माइट कोन्हे? हलो सोचजो, पोइ ॿुधाइजो। कंदो आहे न, आयो यादि? अरे भाई कथा कोन कंदो आहे, ॿाहिरि बि वञी करे। शहर में बि सत्संग कथाऊं केरु? ठीकु आहे, तव्हांखे आहे ध्यानु? हिनखे ख़बर पइजी, तव्हांखे कोन ख़बर पई, धारियुनि खे ख़बर पई। परावन खां पुछनि माण्हू, पहिरीं कॾहिं मिलंदा, परावन खां पुछनि माण्हू। ॾिसो, कथा करण सत्संग करण जो हर कोई पात्र न आहे। संत खां सत्संग करायव, संत पैसनि जे लाइ त कंदो कान्हे, पर अगरि तव्हां हुनखे दक्षिणा न ॾिनव त तामसी थी वियो उहो सत्संग। जंहिंखे अरदास चइबो आहे, भेटा चइबी आहे। पर कॾहिं बि तव्हां सत्संग करायो, हिकु त योग्य ब्राह्मण खां हवन करायो, ब्राह्मण खां सत्संग करायो, संत खां या कुझु करायो, त दक्षिणा ॾियो। उनखे ॾियो जेको घुरंदो न हुजे। हीअं त अॼुकल्ह मायूं बि सुखमनीअ जा पाठ कंदियूं आहिनि, सुखमनी ग्रुप ठाहे करे, ऐं वेंदियूं इन लाइ आहिनि कि अॼु घणी भेटा मिलंदी। हू सोचे वेंदियूं आहिनि, मन में कामना रखी, घुरी बि वठंदियूं आहिनि। पोइ बाक़ी हा, त उहे लाइक़ु न आहिनि। मां नथो चवां, भगवत गीता थी चए 17 नंबर श्लोक जो, 17 नंबर अध्याय जो 13 नंबर श्लोक, कि जेको सत्संग, जेकी कथा, जेको धर्म धार्मिक कार्य शास्त्र विधीअ खां हीन हुजे, अन्नदान प्रसाद खां रहित हुजे, बिना मंत्रनि जो हुजे, बिना दक्षिणा जो हुजे ऐं बिना श्रद्धा जो हुजे, उनखे तामस यज्ञ चइबो आहे, तामसी यज्ञ। बिना श्रद्धा जे, श्रद्धा न मिले, हवन हलंदो हूंदो, आहुति विझंदा वेंदा, स्वाहा स्वाहा, ध्यानु होॾां, जाल ॾे भाईअ जो, कहिड़ो हुतां उहो खणी रख सामान, हा हा स्वाहा, बिना श्रद्धा जे। मां ॾिठो आहे अजीब अजीब अहिड़ा माण्हू, या पुट खे चवंदा, हा वो दुकान जी चाबियूं रख, योगू उतां तूं खणी दुकान ते पहुच। ब्राह्मण चवंदो, साईं बसि तव्हां वञो था विझंदा। अरे मां संत बि ॾिठा आहिनि अहिड़ा, तथा कथित संत। ब्राह्मण जल ॾिनईंसि संत खे हथ में ऐं चयईंसि जीअं मां थो चवां तीअं चओ, त मोबाइल अची वियुसि संत जो। चयईंसि हा, पहिरीं 2 श्लोक 2 अखर चयईं, जेको ब्राह्मण चयईंसि हे हो समर्पयामी, जेको बि पोइ हा पोइ ॻाल्हाए थो, जेब में रखी वरी अॻिते। श्रद्धा ई न। घर में कथा कराइजे, सत्संग कराइजे त श्रद्धा सां कराइजे।
अगर श्रद्धा ना है, श्रद्धा तॾहिं हूंदी जॾहिं फल जी कामना न हूंदी। इहो यादि रखिजो। तव्हां अगरि फल जी कामना सां घर में कुझु करायो था त श्रद्धा कोन थींदव। पोइ तव्हां मथी मथी श्रद्धा ॾेखारींदा, मतां भई ग़लती थी वञे त इच्छा पूरी न थिए किथे, उहा नकली श्रद्धा आहे। त कृष्ण भॻवानु चए थो विधिहीनम असृष्टानम मंत्रहीनम अदक्षिणम श्रद्धा विरहितम यज्ञम तामसम परिचक्ष्यते। इहो तामस यज्ञ जो लक्षण आहे। बोल श्री कृष्ण भगवान की जय।